الله أكبر الله أكبر لا إله إلا الله साईं तव्हां ख़ैर सां जंहिंमहिल पुॼंदा आहियो दल इस्लाम ॾे तव्हांखे छा छा मिलंदो छा उहा सॼी इंफॉर्मेशन ऐं पिन कोड रजिस्ट्रेशन कराईंदो त तव्हांखे इहो पिन कोड एंटर करिणो पवंदो माशाल्लाह अंदरि साईं मस्जिद बि आहे दारुल सलाम ऐं प्लस में प्लाज़ा ब्लांका इहे सॼो तव्हां विज़िट करे था सघो अचो था हलो हे साईं मस्जिद सुभान अल्लाह वाह वाह हेॾे पहाड़ बर्फ़ चामा रिवर वादी ऐं मथे पहाड़ी ते सुभान अल्लाह अमेरिका जे मुसलमाननि जो ॻोठ उतां जी मस्जिद हिन वक़्तु साईं न्यू मैक्सिको स्टेट में आया आहियूं ऐं सांता फी शहर जेको कैपिटल सिटी आहे हिन स्टेट जो न्यू मैक्सिको जो ऐं पहाड़नि बर्फ़नि जे पोयों हिकिड़ी जॻह आहे अमेरिका जो पहिरियों ऐं चवंदा आहिनि वाहिद मुसलमाननि जो ॻोठ त ओॾांहुं हलूं था पिया तव्हांजो साथ खपे तव्हांजो प्यारु खपे हिन वीलाग में तव्हां सभिनी खे भलीकार वीलागड़े में असां सिंधी जो नओं लफ़्ज़ कढियो आहे वाह वीलागड़ो वीलागड़े में भलीकार हे नज़ारा हे सीनारियूं हे तव्हांजे लाइ आहिनि साईं ऐं रब जे करम सां अमेरिका में न्यू मैक्सिको स्टेट ऐं सांता फी शहर खां तक़रीबन 50 माइल ते मुसलमाननि जो वाहिद पहिरियों ॻोठ आहे जेको असां हाणे तव्हांजे लाइ रिकॉर्ड करणु वञूं था पिया तव्हांजो साथ खपे तव्हांजो प्यारु खपे ऐं तव्हांजो शेयर खपे हिन वीडियो खे शेयर कंदा हलो तव्हांजी महिरबानी थींदी अचो त हलूं था अमेरिका में तव्हांखे हितां जा नज़ारा ॾेखारियूं था ऐं हे साईं दारुल सलाम ॾे रस्तो वञे थो पियो सांता फी खां ऐं पहाड़नि ते तव्हां बर्फ़ ॾिसी था सघो ॿिन्ही पासनि खां बर्फ़ लॻी पई आहे हेॾो बि ऐं हेॾो बि ऐं विच में रस्तो हलियल आहे दारुल सलाम अमेरिका जो पहिरियों ऐं वाहिद मुसलमाननि जो ॻोठ होॾे वञूं था पिया जेको न्यू मैक्सिको स्टेट में मौजूदु आहे ऐं तमामु लिमिटेड हिन ते वीलॉग वग़ैरह ठहियल आहिनि वीडियो ठहियल आहिनि त मां कोशिशि कयां थो पियो दिलि चयो त यार पंहिंजी ज़िंदगी में अमेरिका में रहूं था हेॾो घुमा फिरां थो हज़ारे मील ट्रेवल कंदो रहंदो आहे त थोरो इहा इंफॉर्मेशन बि दोस्तनि सां शेयर कयो छो त मुंहिंजो नारो इहो हूंदो आहे शेयर बाबा शेयर थींदो हले ऐं नज़ारा कुझु अहिड़ा आहिनि न्यू मैक्सिको स्टेट में मौजूदु आहियूं ऐं ख़ैर सां हलियल आहे दारुल सलाम ते न्यू मैक्सिको में ॾिसो साईं पुलियूं हीअं आर्किटेक्चरल हिन जो पुराणे कल्चर सां अटैचमेंट जीअं एंजलो कल्चर आहे हिते या नेटिव अमेरिकन्स वग़ैरह आहिनि उन हिसाब सां रोड रस्ता घर आर्किटेक्चरल भितियुनि जो गारे वारो उहो मिटी जो पलस्तर थियल ॾाढो ख़ूबसूरत रियली अमेज़िंग ब्यूटीफुल मथां वरी बर्फ़ ॾिसो साम्हूं ॿिया पहाड़ बर्फ़ में ढकिया पिया आहिनि वाह वाह सीउ जाम आहे साईं हिते ऐं माण्हू रवां दवां ज़िंदगी रवां दवां सुबुह जा 11 थियनि था पिया ऐं असां आहियूं न्यू मैक्सिको स्टेट में सांता फी शहर खां निकिता आहियूं ऐं जीअं मां तव्हांखे कल्चर जी ॻाल्हि कयमि पुलियुनि जी ॻाल्हि कयमि हे ॾिसो पसू विगा
उन हिसाब सां हिन जा प्रिंट इहे ठहियल आहिनि। साईं हलंदे हलंदे हाणे बसि अची रस्तो बचियो आहे 5 माइल। नज़ारा ॾिसो, अहिड़ा अहिड़ा पहाड़, हिननि जे दामन में साईं मुस्लमाननि जो हेॾे ॻोठ आहे ठाहियो अथऊं। अमेरिका जो वाहिद इस्लामिक सेंटर बि आहे। अचो त उते तव्हांखे वठी हलां, तव्हांखे ॾेखारियां रब जी कुदरत। त न्यू मैक्सिको में जिते माण्हू बि घटि आहिनि, हिन जी कुल 5 या 10% आबादी माना पॉपुलेटेड आहे हिन एरिया, न त 90% ख़ाली ज़मीन आहे। हुन ख़ाली ज़मीन में बंजर बयाबा हीअं आहे ज़मीन। कुझु पैच सरसब्स बि अथव, पर पहाड़ियूं ऐं खबड़ियूं ऐं ईअं पथरीलो जाम आहे। हेॾे साईं मुस्लमाननि ठाहियो आहे हिकिड़ो इस्लामिक सेंटर, मस्जिद बि आहे, कम्यूनिटी बि आहे, घर बि आहिनि, मुस्लमान बि रहंदा आहिनि। त उहो तव्हांखे ॾेखारींदासीं। साईं वीडियो पसंदि अचेव त असांजी हिन कोशिशि खे पंहिंजे दोस्तनि सां शेयर करे छॾिजो। हिन वीडियो खे तव्हांजी महिरबानी थींदी। बाक़ी रस्तो तव्हांखे ॾेखारींदा था हलूं। हलाए ऐं रस्ते रस्ते में साईं अहिड़ा बोर्ड हिरण ऐं गऊं जा लॻल आहिनि। बाई स्पीड कंट्रोल में मथां हिते गऊं वग़ैरह रोड ते या हिरण वग़ैरह अची वञनि राति जो शाम जो त ख़्यालु कजो। हिन जे करे स्पीड लिमिट बि सिर्फ़ु 50 माइल्स आहे। भई कबूतर बि आहिनि, ॻोठ बि आहिनि, घर बि आहिनि उते त। उस्ताद बहंदो या उस्ताद साईं कचे में थो वञे। ख़ैर असां साईं रोड रस्ता ॾिसो। न्यू मैक्सिको स्टेट में दारुल सलाम जे नाले सां हे आहे ऐं मुस्लिम कम्यूनिटी रहंदी आहे। पंहिंजो हिते साईं हुननि नमाज़ वग़ैरह जे लाइ मस्जिद ऐं इस्लामिक सेंटर बि ठाहियो आहे। गऊं जा बोर्ड, हे हिरणनि जा बोर्ड। त ड्राइविंग ख़्याल सां कयो, दग वेंदे तव्हांखे इहे बि मिली था सघनि। वाह वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग। ॾिसो था कीअं त मुंहिंजे मालिक जी कुदरत आहे, ख़ूबसूरत दुनिया तख़लीक़ थियल आहे। मोबाइल जा टावर बि आहिनि। वाह वाह। पर रोड रस्ता ॾिसो हेॾे जंग जर में कीअं त ठाहिया अथऊं। एल प्रादो कन्वीनियंस स्टेशन, फायर ऐं हो आहे साईं। अॻियां हाणे साईं दरिया ईंदो, पोइ दरिया जे पासे में वरी रोड आहे। नक्शे में ॿुधाए थो हेॾे काॾे पहाड़नि में आहे उहो। ॾिसूं, अचो पाण बि घुमूं, तव्हांखे बि घुमायूं। नक्शे में ॿुधाए थो दरिया जे पासे में रोड वञे थो। हितां सिर्फ़ु 4 माइल आहे। हे अॻियां दरिया त अची वियो। हाणे दरिया खां वरी पाण हलंदासीं हीअं। वाह मुंहिंजा मालिक वाह वाह। हेॾे साईं मुस्लमाननि जो ॻोठ, मुस्लमाननि जी आबादी घर रहंदी आहे। मां पाण पहिरियों दफ़ो आयो आहियां। नज़ारा ॾिसो साईं, सुभान अल्लाह। वाह वाह। ॻोठ ॾिसो, माल ॾिसो साईं, मेयूं गाह पठा पिया अथनि।
वाह वाह, बिजली आहे साईं, बिजली हलेनि थियूं लाइना, बिजली जूं हेॾो बि थंभा लॻल आहिनि। हे साईं ॾिसो था स्पेनिश माण्हुनि जा घर पुराणी तरह गारे ते लेपो ॾिनल, काठियूं जीअं असांजे बलूचिस्तान वग़ैरह साइड ते हूंदा आहिनि। मां त पहिरियों दफ़ो ॾिसियो, हैरान परेशान थी वियो आहियां। माना ॾिसो सियारे जे करे ककड़ा थी विया आहिनि, ऐं हितां साईं हाणे लो वाटर, हे ॾिसो था उहे गारे ते लेपो ॾिनल आहे ॼणा। विच में बरसाती पाणी जा नाला बि आहिनि। हाणे हितां वरी चए थो हीअं राइट ते वञो। हे साईं अथव दारुल सलाम, पर त साईं हे आहे दारुल सलाम। तव्हां ख़ैर सां ॾिसो, सुभान अल्लाह। लॉक थियल आहे रजिस्ट्री, ऐं हुन खां पोइ ई छॾनि था पिया, ईअं नथा छॾनि। ऐं अलाह जो नालो वठी हलूं था, अलाह जो घर आहे। ॾिसूं छा था चवनि। साईं हिते अचण जे लाइ तव्हांखे रजिस्ट्रेशन कराइणी पवंदी आहे, पर असांजी ख़ुशकिस्मती हुई त हिकिड़ी फैमिली आई, उन्हनि चयो त असांजी रजिस्ट्रेशन थियल आहे ऐं खोलियो। हे साईं हिकु मिस्री आर्किटेक्ट हसन फाती उन डिज़ाइन कयो, त उन जो मक़सदु इहो हुयो त मुसलमाननि जे लाइ हिकिड़ो अहिड़ो विलेज ठाहियां, हिकिड़ो मिसाली ॻोठु हुजे जेको कल्चरल ऐं इस्लामिक रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू कनेक्टेड हुजनि। हिते साईं मदरसो बि आहे, मस्जिद बि आहे, ऐं ॿ टे ॿिया माना कम्यूनिटी हॉल्स वग़ैरह बि आहिनि। ठीकु आहे, उन सां गॾोगॾु ट्रेल्स, सीनिक व्यू। हाणे साईं हिनखे हिकिड़ी नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन माना का मैनेजमेंट ओन कंदी आहे, जेका हिन जो ख़्यालु वग़ैरह रखंदी आहे। ऐं हिते साईं हितां जो जेको इस्लामिक आर्किटेक्चर आहे, माना मेहराब, मीनार ऐं हीअं डोम, कुबो सवली सिंधी में चवां त, उन नमूने ठहियल आहिनि। ऐं हिते सिग्नल विग्नल कोन्हनि, बिजली वग़ैरह आहे। ऐं हे न्यू मैक्सिको में अबीक्यू शहर जे पासे में आहे, ऐं चामा विलेज हिस्टोरिकल, चामा रिवर सॉरी, दरिया जी भित में वादी आहे, पुराणे हिस्टोरिकल ॻोठु आहे, हुन जे पासे में आहे। मां बि ॾिसो तक़रीबन हे 700-800 माइल पंहिंजे घर खां माना 1000-1200 किलोमीटर पंधु करे आहियूं आहे, सिर्फ़ु ॾिसण जे लाइ त हे आहे छा। अचो त ॾिसूं, पाण बि ॾिसूं, तव्हांखे बि ॾेखारियूं। हे हेॾे बंदि आहे, वरी हे चवनि था मॉस्क ऑफिस कैंपस हेॾे आहे, प्लाज़ा होॾे आहे, उहो हाली न आहे ख़बर छा आहे, पर हेॾे तव्हांखे सॼो नॉन स्टॉप ॾेखारियां त आहे छा आहे, कीअं आहे, छो आहे। लॻे थो कंहिं ज़मीन वठी अलाह जी राह में, उन हसन फतेही पाण डिज़ाइन कई आहे, उन ज़मीन इहा डिटेल न मिली आहे अञा ताईं पाण खे। उन्हनि ठाहे रखियो आहे त हिते इस्लामिक कम्यूनिटी जोड़ियऊं। हिन पहाड़नि जे विच में साम्हूं वादियूं आहिनि, दरिया आहिनि, ऐं पहाड़ ते उहा बर्फ़बारी आहे, सिज जे करे तव्हांखे नज़र न ईंदी हूंदी, पर आर्किटेक्चरल डोम उन नमूने ते ठहियल आहे। हे ॾिसो, हिनखे साईं इस्लामिक विलेज ठाहिणु चाहिनि था। ऐं तव्हां ॾिसो हितां जो आर्किटेक्चर ॾिसो, ऐं उन सां गॾोगॾु मस्जिद बि आहे, विज़िटर पार्किंग ओनली। इवेंट कोई कराईंदो हूंदो त उहो हुन पासे हूंदो, पर विज़िटर पार्किंग ई आहे। पाण हिते पार्किंग बीहाईंदासीं गाॾी, पोइ तव्हांखे ॾेखारींदासीं। बसि साईं ख़ैर सां गाॾी खे पार्क कयोसीं ऐं पहुची वियासीं इस्लामिक विलेज।
एबीक्यू न्यू मैक्सिको में। अॻ में त दोस्तरनि खे मां त साईं मां दारुल सलाम चवां पियो, हे दल इस्लाम आहे ऐं विज़िटर मोस्ट वेलकम। मस्जिद आहे हेॾो, उन जे लाइ अलाउड फॉर पर्सनल यूज़। दिस इज़ अ स्मोक एंड ड्रग फ्री, काइंडली ट्रीट दिस इज के स्पेस। बिल्कुलु साईं, रिफ्रेन स्मोकिंग अलाउ न आहे साईं हेॾे, वेप वग़ैरह कंहिं बि शइ जो। त हे साईं उहो चामा रिवर हेठों आहे वादी, उन जो हिस्टोरिकल ॻोठ या वादी आहे हेठि न, ठीकु आहे। ऐं मथां बर्फ़ानी पहाड़, ऐं हे साईं हे साम्हूं बि पहाड़ ऐं बर्फ़ लॻी पई आहे। ऐं उन सां गॾोगॾु हे साईं मथे आहे दल इस्लाम। सुभान अल्लाह साईं। हे हसन फाती जेको मिस्री आर्किटेक्ट आहे उन डिज़ाइन कयो आहे इस्लामिक कल्चर खे दिमाग़ में रखते। हे ॾिसो त अमेरिका में अहिड़ी बिल्डिंगियूं न आहिनि, हीअ मस्जिद आहे साईं। अचो त तव्हांखे ॾेखारियूं कीअं आहे ॿाहिरों काॾों आहे। ऐं कम्यूनिटी सेंटर बि आहे हे असां वटि, जीअं वॉलीबॉल शाम जो खेॾंदा आहिनि, बास्केटबॉल कोर्ट ठहियलु आहे, ट्रेल्स वग़ैरह ठहियलु आहिनि, ठीकु आहे। हे सियारे जे करे वण ककड़ा थी विया आहिनि, ऊन्हारे में हरियाली हूंदी साईं। ऐं सुभान अल्लाह माशाअल्लाह साईं। मस्जिद आई आहे साईं हिते, मथे जो डिश लॻियल आहे माइक्रोवेव जी, इंटरनेट वग़ैरह जे लाइ। हेठों वादी मां अचे थी, रस्ता वग़ैरह ठहियल आहिनि, माण्हू ॿिया बि गेस्ट आयल आहिनि। बसि ख़ैर सां वज़ू वग़ैरह कयोसीं, गरम पाणी मौजूदु हुयो, पंहिंजे ॻोठ जी यादि अची वई साईं। छो त हे ॾिसो न, गारे आंगुर आहे सीमेंट पर प्लस्तर उअं थियल आहे, ऐं जाॾो काॾो दरियूं अथसि, रोशनदान, रोशनी अचे थी पई सिज जी। हे साईं वज़ू करण जी जॻह, थधो गरम पाणी मौजूदु आहे, गरम वज़ू कयोसीं सीवा मां। ऐं मथां हे निशान जारा छॾियल आहिनि, जुती वग़ैरह रखण जी, स्काफ वग़ैरह औरत अगरि अचे थी विज़िट करण त उन जे लाइ स्काफ बि पिया आहिनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम साईं। सुभान अल्लाह। हे साईं क़िबला रुख इमाम जी जॻह। أشهد أن محمد رسول الله. أشهد أن محمد رسول الله. حي على الصلاة. حي على
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दलल इस्लाम में साईं ख़ैर असां पहुची वियासीं, जेको अमेरिका जो पहिरियों मुस्लमाननि जो ॻोठु प्लान कयो अथऊं, ऐं मस्जिद हुन जी में मौजूदु आहियूं। हसन फ़ाती हिन खे डिज़ाइन कयो आहे, जेको मिस्री आर्किटेक्ट आहे। मस्जिद साईं गुंबद ऐं डोम जी शक्ल में, हे ॾिसो, ऐं रोशनियूं साईं हिन डोम में फ़ाइदा इहे, दरियूं रखियूं अथऊं शीशे जूं, उन मां रोशनी अचे थी, लाइट हुजे न हुजे। हे ॾिसो, सुभान अल्लाह। हिते ई साईं विज़िटर्स जे लाइ फ्री क़ुरान जी कापी भी अवेलेबल मौजूदु आहे। कोई बि अचे, अगरि विज़िटर बि अचे थो ऐं उन जे लाइ मुफ़्त, ऐं बाक़ी तव्हां दौर करणु चाहियो त क़ुरान पाक भी मौजूदु आहे। पखा वग़ैरह, कारपेट, सुभान अल्लाह साईं, वाह मुंहिंजा मालिक अल्लाह। हेॾो वरी हिकिड़ो ॿियो गुंबद अथसि, हिन खे बि उहो ई आर्किटेक्ट साईं, रोशनी अचे थी पई, सुभान अल्लाह। हेॾे बि क़ुरान पाक पिया आहिनि। आर्किटेक्ट ॾिसो साईं कीअं ठहियल आहे। हेॾे मुंहिंजे ख़्याल सां औरतुनि जी निमाज़ पढ़ण जी जॻह आहे। नंढड़ी मस्जिद तमामु ख़ूबसूरत साईं, हे ॾिसो न डोम आहे, होॾे माइन जी जॻह आहे। त साईं हाणे शुक्राने जा नफ़ल पढ़ूं, पोइ वरी अॻिते वधूं। साईं पंहिंजो नालो ऐं मैसेज लिखियोसीं, एड्रेस किथां जा आहियो, अचो त हाणे तव्हांखे मस्जिद जे ॿाहिरां जा नज़ारा करायूं। सुभान अल्लाह साईं, सुभान अल्लाह साईं, छा त आर्किटेक्ट आहे, छा त मदरसो ठाहियो अथऊं। सुभान अल्लाह। ऐं पाणी वग़ैरह बि आहे, थधो गरम, बिजली आहे, सहूलतां सॼियूं आहिनि तक़रीबन साईं। ऐं गैस जी हिते ज़रूरत न हूंदी आहे, छो त हीटर कुकिंग ते ई हली वेंदा आहिनि, कुकिंग वारा हीटर। ऐं माशाल्लाह ॾिसो दरवाज़नि ते बि इस्लामिक कैलीग्राफी थियल आहे। तव्हां हीअं पढ़ंदो न, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद। ऐं अॻे जे दौर ते या ओमान में मां ॾिठो आहे, मिस्र में ॾिठो आहे, माना मस्जिदियूं या बिल्डिंगूं जेको ईअं गारे ते लेप ॾेई करे पलस्तर कंदा, उहो ई ट्रेडिशन हिननि रखियो आहे साईं। तमामु बहितरीनु, माशाल्लाह साईं। हा पोयां साईं रेस्ट रूम आहिनि हेॾो, ठीकु आहे। ऐं हे ऑफिसियूं अथनि, मदरसा अथनि, ऐं बग़ैर इजाज़त ईअं पाण वञी नथा सघूं काॾे। बाक़ी हेॾे रेस्ट रूम वग़ैरह, वॉशरूम्स एक्स्ट्रा अथनि। हे ॾिसो, उहो ई साईं इस्लामिक तर्ज़ जा दरवाज़ा बि। हे हिते शेड ठाहियो अथऊं वेहण जो, कबर्ड। गैस भी आहे, वाह, गैस भी आहे साईं हिते त, बहितरीनु। माशाल्लाह साईं, माशाल्लाह। हे दरवाज़ा बंदि बि आहिनि, काथों न काथों रस्तो हूंदो, मां पुछा कयां कंहिंखां, ऐं तव्हांखे अंदरि थी सघे त मदरसो भी ॾेखारियां। अल्हम्दुलिल्लाह साईं, शुक्राने जा नफ़ल पढ़ियासीं, थोरो ई तिलावत भी कईसीं, अलाह क़बूल फरमाए। हे मस्जिद ऐं मदरसे जो अहातो तव्हांखे ॾेखारियूं था।
हे साईं माना अंदरि बंदि पियो अथनि मदरसो ऐं इहो कोई इवेंट वग़ैरह करणु चाहे क़ुर ख़ानी या शादी वग़ैरह। ऐं मदरसो वरी पोयों आहे उहो चाहे बंदि पियो आहे, ॿार हली न आया, नाचर आहे न, मोकल जो ॾींहुं आहे, इन जे करे साईं दरवाज़ो बंदि हुजे। ऐं उन सां गॾोगॾु अमेरिका में साईं मस्जिद सां गॾु कम्यूनिटी हॉल बि ठाहींदा आहिनि। हे मस्जिद ते अची वियासीं, उन खां पोइ साईं हे आहे साहिल काबानी लेक्चर हॉल। ॿुधो हे लेक्चर हॉल आहे, पोयों वरी हट ठहियल अथनि विज़िटर जे लाइ, माना कोई हिते लेक्चर ॾियणु अचे या ॿाहिरों को माण्हू अचे उन जी रहाइश जे लाइ इहे पोयों खेमा ठहियल आहिनि। पाण होॾे अंदरि त न हलंदासीं छो त न आहे साईं सुठो, रहाइश जे लाइ ॿुधाईंदा त रेंट ते तव्हां वठी था सघो, अगरि तव्हां बि अचणु चाहियो त हिते रहणु चाहियो कुझु ॾींहं तव्हां अची था सघो। प्राइवेसी जे करे पाण होॾे अॻिते नथा हली सघूं, बसि हितां तव्हांखे ॾेखारियां थो विज़िटर्स जे लाइ। ऐं सुभाणे लाइ हेॾां साम्हूं मस्जिद त साईं दल इस्लाम जी इहा ख़ूबसूरत मस्जिद जेका मिस्री आर्किटेक्ट डिज़ाइन कई आहे हसन फाती, सुभाणे अल्लाह। गैस पाणी बिजली हर शइ आहे, हेठि चामा रिवर ऐं नेटिव अमेरिकन जी वादी उन जे भिक में ई न्यू मैक्सिको स्टेट में साईं ऐं मुसलमाननि जो पहिरियों शहर ॻोठु आबाद था करनि। विज़िटर जे लाइ पोयों डोम खेमा ठहियल आहिनि, कोई बि अचे बुक करे रही थो सघे। हे लेक्चर हॉल आहे, ठीकु आहे, ऐं ॿारनि जे खेॾण वेॾण जी जॻह होॾे। ऐं हे साईं हेॾे ऑफिस वग़ैरह आहे ऐं प्लस में मैनेजमेंट ऐं ॿियनि जा उहे बोर्ड लॻल आहिनि, जंहिंजी माना जेको असाइन थियल आहे उहो सुभाणे अल्लाह। हाणे पाण जो ऑफिस में या हेॾे मैनेजमेंट सां कमु आहे कोन, इन करे इहो सिर्फ़ु तव्हांखे ॾेखारियो। बाक़ी हे पार्किंग में गाॾियूं बीठियूं आहिनि, सुभाणे अल्लाह हे मस्जिद साईं। त दोस्तो इहा हुई दल इस्लाम मॉस्क ऐं मदरसो लेक्चर हॉल, महिमाननि जे लाइ पोयों खेमा, विज़िटर जेके अची रहिया आहिनि बुकिंग करे हिते। ऐं हिते ज़मीन जेको पहिरियों मुसलमाननि जो ॻोठु साईं हिते प्लान थियल आहे ऐं इनशाला ठहंदो कॾहिं न कॾहिं त उते आयल वियासीं। हाणे साईं असांखे जो इजाज़त, पंहिंजो प्यारनि जो ख़्यालु रखिजो। होपफुली तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी, पंहिंजे प्यारनि दोस्तनि सां शेयर करे छॾिजो। इनशाला वरी जल्द मिलंदासीं, अल्लाह हाफ़िज़। हे साईं दारुल सलाम जे हेॾो ऑफिस ऐं हिकिड़ी फैमिली साईं हिते रहंदी आहे, ठीकु आहे, उहे 24 कलाक हिते ई मौजूदु हूंदा आहिनि। ऐं हे साईं डोम्स ठहियल आहिनि, हे अपार्टमेंट, ठीकु आहे। ऐं हेॾा विज़िटर जे लाइ वरी कैंपिंग जे लाइ तव्हां हे बि बुक कराए सघो था, हट वग़ैरह। हे फैमिली अथनि, इंटरनेट हर शइ हिते मौजूदु आहे, वधीक इन्हनि खे रिकॉर्डिंग करण जी इजाज़त न आहे। ऐं हे माशाल्लाह हेॾा मस्जिद, हिकिड़ो ॾींहुं ईंदो साईं हिते शहर आबाद थी वेंदो ऐं ख़ूबसूरत नज़ारा, काफ़ी माण्हू अचनि था पिया साईं, माशाल्लाह। हे साईं अंग्रेज़ आया आहिनि आर्मी में,
ठीकु आहे। ऐं हे जॻह साईं कोई बि विज़िट करे सघे थो। ऑनलाइन इंफॉर्मेशन हेॾे अचण खां अॻु में रजिस्ट्रेशन कराइणी पवंदी आहे, उहा कराए तव्हां अची था सघो। वाह वाह, सुकून मिली वियो साईं, सुकून मिली वियो। अॼु ईअं सम्झो ॾियारी खरी थी वई। माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजा करम। इहो साईं हुयो इस्लामिक विलेज अमेरिका जो पहिरियों प्लेन कम्युनिटी ठाहियो अथऊं। हाणे जॾहिं हिते थी आबादी, पर बिस्मिल्लाह त करे छॾी अथऊं। ॾिसो साईं, अंग्रेज़ जाम अचनि था पिया। माशाअल्लाह माशाअल्लाह, ॾिसण जे लाइ। जीअं पाण अॻुड़े हलियासीं, सुभान अल्लाह साईं, छा त रूट आहिनि। मुस्लिम विलेज वञण जे लाइ न्यू मैक्सिको में ॻाढ़ा, अच्छा कारा पहाड़, सुभान अल्लाह, छा त रूट आहे साईं। माशाअल्लाह, वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग। हेठों रियो चामा रिवर, वाह वाह। टेस्ला बि हिते घुमंदियूं। वाह वाह वाह, सुभान अल्लाह।